मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर अशरफ शाह मूजिब भिटशाह में शाह लतीफ़ जे रागी फ़कीर अलैनो निज़ामाणी जी 6वीं वरसी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि समेत भिटाई सरकार जे रागी फ़कीरनि पारां संदसि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। भिटशाह जे लतीफ़ कॉलोनी में मल्हायल तक़रीब में सिंध सुकार सोसाइटी जे चेयरमैन सरदार अयाज़ मेमुण, रागाई फ़कीर गुल मोहम्मद फ़कीर, सैयद शफ़क़त शाह, मंठार फ़कीर गुल मोहम्मद पहोड़, फ़कीर अमीर अली निज़ामाणी, शाहनवाज़ निज़ामाणी, अरबाब संग्रासी, सैयद हाशिम शाह, प्रोफेसर बिशारत हुसैन लंजवाणी, जसकम अगवान रशीद ॾेथो, सैयद हाशिम शाह, आबिद शाहाणी, शेर मोहम्मद भट्टी, शाह जे रागी फ़कीरनि ऐं संदसि शागिर्दनि, फ़कीर अमीर अली निज़ामाणी, फ़कीर हाजन निज़ामाणी, फ़कीर गुल मोहम्मद ख़ासखेली, फ़कीर सैयद शफ़क़त शाह, फ़कीर ग़ुलाम मोहम्मद निज़ामाणी, फ़कीर कादिर बख्श ख़ासखेली, फ़कीर वरियाम ख़ासखेली, फ़कीर आलम लिगारी, फ़कीर कंबर जलालाणी, फ़कीर साईं बख्श निज़ामाणी, फ़कीर शाहनवाज़ निज़ामाणी, फ़कीर सलामत पहोड़ ऐं फ़कीर उस्ताद गुल मोहम्मद पहोड़ समेत सहाफ़िन ऐं शहरिन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान शाह लतीफ़ जे रागी फ़कीरनि पारां वारे वारे सां दंबूरे जी तंद सां शाह जो कलाम पेश करे उस्ताद रागी मरहूम अलैनो फ़कीर निज़ामाणी के भेटा पेश कई वई। तक़रीब में शामिल अॻुवाणनि जो चवणु हो त मरहूम अलैनो फ़कीर निज़ामाणी उस्ताद रागी हो जे पंहिंजे बहितरीन आवाज़ में दरगाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते वायूं पेश कयूं ऐं केतिरई शागिर्द पैदा कया जेके हिन वक़्तु बि शाह जो राग पेश करे रहिया आहिनि ऐं संदसि फ़र्ज़ंद बि हिन वक़्तु भिटाई जी दरगाह ते शाह जो राग पेश करण जी ड्यूटी करे रहियो आहे। फ़कीर अलैनो निज़ामाणी पंहिंजी ज़िंदगी शाह जे राग ते वक़ुफ़ करे छॾी। अॼु उन जी 6वीं वरसी जे मौक़े ते खेसि भेटा पेश करे रहिया आहियूं।